सिंध जे सुजाण धुरियन चयो आहे त सिंध समेत मुल्की मसइलनि जो हल मज़ामती तहरीकुनि खे उभारण में आहे। कराचीअ जे आर्ट काउंसिल में मज़ामती मूवमेंट कॉन्फ्रेंस दौरान समाजी अॻवान अख्तर बलोच चयो त अहिड़ा प्रोग्राम या कॉन्फ्रेंसूं वक़्त जूं ज़रूरतूं आहिनि। हर 3-4 महीने मुख़्तलिफ़ तंज़ीमनि ऐं इदारनि खे अहिड़ा प्रोग्राम कराइण घुर्जनि। हुन चयो त डॉक्टर जब्बार खटक पाण हिकु वॾो दानिश्वर आहे। अवामी आवाज़ मीडिया ग्रुप खे बि घुर्जे त सिंध जे मसइलनि ते प्रोग्राम कराए। मां सम्झां थो इहे कॉन्फ्रेंसूं हाणे असांखे जीअं अवामी आवाज़ ग्रुप ऑफ पब्लिकेशन आहे, हिननि खे बि खपे त अहिड़ी का कॉन्फ्रेंस मतिलबु सिंध जे इशूज़ ते, सिंध जी हारी तहरीक ते, सिंध जी क़ौमपरस्त तहरीकनि ते, सिंध जी जेके वॾी शख़्सियतूं हुयूं, तारीख़ी इमारतूं हुयूं, बिल्डिंगूं हुयूं, हुननि ते बि करे सघनि था। हिननि खे करण बि खपे। ऐं डॉक्टर साहिबु पाण जब्बार खटक साहिबु पाण तमामु वॾो दानिश्वर आहे। मां चवां थो त इहे कॉन्फ्रेंस सिर्फ़ु तारीख़ वारा न कराइनि, पर वक़्तनि फ़ौक़तनि हर 3-4 महीने मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जिन वटि मतिलबु एतिरा माण्हू बि आहिनि ऐं उहे सभु शयूं बि आहिनि, उहे करे सघनि था त मुंहिंजो ख़्यालु करणु खपे। डॉक्टर अयूब शेख चयो त 28 तारीख़ ते सिराज, 3 तारीख़ ते ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जो ॾियारो मल्हायो वेंदो। तारीख़ जे महाज़ ते माण्हू बीठल आहे अॼु, उन डॉक्टर मुबारक अली जे करे ही अॼु तारीख़ कॉन्फ्रेंस थी आहे। आहिस्ते आहिस्ते हिननि सीरियस कमनि जो, हिननि संजीदा कमनि जो तमामु वॾो फ़ाइदो थियणो आहे। ऐं आर्ट्स काउंसिल इन खां वॾा कमु कंदी, इन खां नंढा कमु कंदी। ॿिए ॾींहुं सिराज साहिब जो ॾींहुं आहे, वरी 3 तारीख़ ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहिबु वाइस चांसलर, उनजो ॾींहुं आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।